1000 परेशानियों खणी घर पहुचे तो जेकॾहिं घर जा मसला अॻियां रखियासीं त घर जो सुकून बर्बाद थी वेंदो। दिलावर जे सुकून ख़ातिर असां इन सोढे जूं मन मस्तियूं क़बूल कंदा रहो। कहिड़ा जसर ॾेखारियो हुजे जेसी ताईं इन सोढे जो मां सुकून बर्बाद न कंदसि तेसी ताईं मूंखे आराम कोन ईंदो। तू पंहिंजे तरफ खां कोशिश कर त जीअं सोढो घर में न अचे। बाक़ी इहा ॻाल्हि दिलावर अॻियां न कजां। छो न कयां? अम्मा मां नथी चाहियां त असांजे करे दिलावर परेशान थिए। अम्मा जेकॾहिं अती चवे थी त हिन चकर खणी छॾीसि। बाक़ी जेकॾहिं आईंदा अहिड़ी ॿाराणी कयई न त ॿई ॼणी डुंडनि में हथ विझी सॼी हवेली में कीलींदियूंसीं ऐं बेस्तो करे ॿाहिरि कढंदियूंसीं। समझी अलाए छा थो पंहिंजे पाण खे। हिन चकर जे तव्हां झलियो थियूं त कयांसि थी माफ़, पर वरी जे न ॿीहर अहिड़ी शिशोरी हरकत कयई त ॿुधाईंदीसांसि त खैरां सां खौसण जो छा अंजाम थींदो आहे। निम्फागो कंहिं जाइ जो बेशनास बेल जो न्याणीअ साईं जी सुनास कानेस का। खान सां ॻाल्हि न करे कम गलत करे वेठुसि। हाणे जॾहिं बि खान खे ख़बर पई त पोइ तमामु परे पइजी वेंदासीं। न न इहा ॻाल्हि खान अॻियां मां कॾहिं बि ज़ाहिर कोन कंदुसि। केतिरो बि छो न मां लिकायां पर इहा ख़बर ज़रूर खुलंदी। कहिड़नि सोचनि में घुमाई बाबा अली अकबर? खान जो रवैयो ॾिठी रमूं उनमें त खान जो को बि ॾोह न आहे अली अकबर। छा छा सबूरो ॾो मौजो आहे? मां तव्हांखे ॾोही नथो चई सघां, पर हिन वक़्तु जेके सबूत हथ आया आहिनि उहे तव्हां ख़िलाफ़ वञनि था। हा मञोसीं त छोकिरी मूं वटि आहे, उन मां छाजो ॾोही थियुसि? सॼो मसलो न छोरीअ तां ई खड़ो थियो आहे। ख़ुदा न कंदो त इहा छोरी तव्हां वटि हूंदी, पर जेकॾहिं इहा छोरी तव्हां वटि आहे ऐं तव्हां हुनजे बारे में खान सां ॻाल्हि न कई आहे त पोइ तव्हां खान जा ॾोही थियो न। रमूं खान जा असुल ॾोही हाकिम खान वारा आहिनि। जेकॾहिं खान उन्हनि संवाद अटकाया न त मां बि खान सां गॾु हुजां, पर हाणे न रमूं, हाणे न। छो बाबा अली अकबर छो तूं खान जो साथ न ॾी? न रमूं हाणे गॾु रहणु ॾाढो मुश्किल आहे। हिन वक़्तु खान जी अखियुनि जे अॻियां नंढड़े जो रत थो फिरे। जेकॾहिं हिन वक़्तु तव्हां खान जो साथ नथा ॾियो त मां तव्हांखे ग़लति सम्झंदुसि। रमूं अञा बि घणा अॻिते निकिरी वञूं, इन खां बहितर आहे त यार हिते ई हथ जोड़े यारो यारी कयूं। न बाबा अली अकबर न, इहो तूं ग़लति पियो करीं। अड़े यार ग़लति सम्झी या सही, पर हाणे मां गॾु रही कोन सघंदुसि। बस खान खे तूं आख़िरी न्यापो ॾेई छॾिजां। जेकॾहिं गॾु रहणु नथो चाहीं त पाण खान सां मिल। ईअं हले वञणु सुठो न आहे। बाबा अली अकबर एतिरो वक़्तु गॾु रहण खां पोइ बग़ैर मोकिलाइण जे हले वञणु तोखे सूंहे कोन थो। पोइ छा मां पंहिंजी हर वक़्तु बेइज़ती बर्दाश्त कंदो रहां ऐं खान जे दड़का ॿुधंदो रहां? वञ बाबा अली अकबर, भले वञ, मां तोखे कोन रोकींदुसि, पर यार खान खां मोकिलाए पोइ वञ। ठीकु आहे रमूं, जेकॾहिं तूं चईं थो त मां राति खान खां मोकिलाए अलविदा कंदुसि। अक्सर हिते ई हूंदो आहे। थी सके थो त कंहिं कम सां निकिरी हुजे। मजूअ खे ऐं कम मतां ॻोठ तरफ़ वियो हुजे। ॻोठ तरफ़ दिलावर खान कात ऐं कुहाड़ा तिखा कया अथसि। हिते ई हूंदो, अची वेंदो। जे हीअ जगह सेफ आहे त हिते ई था बि इंतज़ार कयूंसि। हिते को बि ख़तरो न आहे। भले निंड्रू कर, मौजू माण। मां त यार थकिजी पियो, बस आराम कर। छा ॻाल्हि आहे? अॼु भला मायूस थी नज़र अचे? अहिड़ी ॻाल्हि न आहे। तबियत सही न आहे त डॉक्टर खे ॾेखारे अचूं। राति निंड न आई हुई, इन करे थोरी सुस्ती थी पई आहे। चइबो एॾी चाहत रखे थी न, जो मुंहिंजे न हुअण करे तव्हांखे निंड बि नथी अचे। तव्हां छा बि सम्झो, लेकिन हाणे तव्हां खां सवाइ मां अधूरी थी पाण खे सम्झां। अॼु खां पोइ तव्हांखे अहिड़ा इंतज़ार वरी न कराईंदुसि। वाइदो? वाइदो। भला हाणे इजाज़त आहे,
त मां तयार थी वो ताक़त थी अचां। खबर पे पुलिस वारनि खे शौक़ु कीअं? अरे ये करे भॼियो चङो थियो भॼियो, इहो भाङो बि मां ई खाई ढो कंदुसि। अरे हेरे 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 काॾे रे काॾे हेरे आ साईं असां ॿुधो आहे त तव्हां ॾाढो हिते ख़ैर ख़ैरातूं था कढो पिया। सही ॿुधो थी, बिल्कुलु सही ॿुधो थी। साईं वारो कयो न असांखे बि को माल चखायो। इन ख़ैर ख़ैरात में सभिनी जो वंड गॾायूं था। तुंहिंजे जेको खीसे में माल पिया उहो कढ, जल्दी कर जल्दी कर। वाह साईं वाह, असां अॻ में पिनड़ में तूं वरी असांखे बि अॻ भरो। जेकॾहिं न खीसे में पैसा हुजनि हा त इहे ख़ैरात न भट कोन ताड़ियूं हा। ओ सिपाही सनड़ा जी साहब। अरे इहो लकुड़ त ॾे। ही छा थो करे साईं? छा थो करे बाबा साईं? छा थो कयां? तोखे दावत खारायां थो दावत। अच्छा साहब ड्रा ते खारायोसि। अरे विच करन मत कर कन कोशी। इहो सरासर ज़ुल्म आहे साईं, इहो सरासर ज़ुल्म आहे। अरे तू वलू ऑनेस्ट ऑफिसर वात तो हणी विच कनन मत। धक्को न साहब धक्को न, विझा दो कनन में था साहब, विझा दो कनन में था। शुरू थियनि सनड़ा सिपाही गणप केस ताईं ईंदी थी? साहब दुआ खपे तव्हांजी, मिड़ई 40-50 ताईं जड़ी वियूं आहिनि। करें तो बिस्मिल्लाह न त ॾियां सरकारी डंडे खे तकलीफ़। बिस्मिल्लाह छा पिया ॾिसो बाबा साईं? सोढा ॾिसां थो त जेल मां माण्हू ॿाहिरि निकिरंदा आहिनि त शर्म महसूस कंदा आहिनि, ऐं तूं वरी फ़ख्र महसूस पियो करी। सही, बिल्कुलु सही था चओ, पर उहो त रहे जेकॾहिं मां को ॾोह करे जेल वञा, मां त बेकसूर आहियां। केरु ॾोही आहे ऐं केरु बेॾोही, इहा ख़बर त अॻिते पवंदी, पर फ़िलहाल तव्हां इहो त ॿुधायो त तव्हांजी पुश्त पनाही केरु पियो करे? तव्हां छा था सम्झो त तव्हां मुंहिंजी पुश्त पनाही न कंदव त मूंखे केरु बि न छॾाईंदो ऐं मुंहिंजा हॾा जेल में ई ॻरी वेंदा? न न, तव्हांजी पहुच वॾी आहे, इहो त मां बि ॼाणा थो, पर हिन वक़्तु तव्हां सां महिरबानी कंहिं कई? को महिरबान आहे को महिरबान जेको भलाई करे वियो। उन महिरबान जो नालो ॿुधाइण जी तकलीफ़ कंदव? बाबा साईं कंहिं महिरबानी कई आहे या त मूंखे बि ख़बर न आहे, पर जेकॾहिं मां इहा ॻाल्हि कंदुसि त तव्हांखे बि यकीन न ईंदो। इन जे करे ईअं सम्झो त मां हुनजो नालो ॿुधाइण नथो चाहियां। सोडा ख़बर त मूंखे बि पइजी वेंदी, या त मूंखे बि पक आहे त तव्हांजी हिक फोन ते सिकंदर तव्हांखे सच ॿुधाईंदो, पर तव्हां यकीन कयो मूंखे ख़बर कोन्हे इहा महिरबानी तव्हां कई आहे या कंहिं ॿिए। उन महिरबान जो नालो सोढा तोखे मां जल्द ॿुधाईंदुसि। सुबुह जो मां ॻोठ निकिरी वेंदुसि, तव्हां मूंसां गॾु हलो। मुंहिंजो हलणु लाज़मी आहे छा? हा हलण खां तव्हां जो हलणु लाज़मी आहे, जेसि ताणी मां अदावरी जी नज़रुनि जो मुक़ाबिलो करे सघां। दिलावर खान जी नज़रनि में छा आहे जो तव्हां हुन खां एतिरो टिजो पिया? यार मूंखे शर्मसारी मारे थी, हाणे मां अदावरी जे ॾाढो मुंहुं खणण जो न रहियो। हाकिम खान, इहो बि सुठो थियो जो घणे नुक़सान खां पहिरियां तव्हां हिकु थी वियो। अञा मूंखे हिकु ख़ौफ़ आहे। हाकिम खान, हाणे छा जो ख़ौफ़? छा अञा बि तोखे भाउ जी ज़बान ते एतबार न आहे? इहा ॻाल्हि न आहे। त पोइ ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेकर छोरी हथ अची वई त उन सां निकाह लाइ अदावरा ज़िद कंदो। जेकर थधे दिमाग़ सां वेही वॾे खे सम्झाईंदे त थी सघे थो तुंहिंजी ज़बान ते एतबार करे। जेकर एतबार न कयईं अदावरी जे करे इहो फाहो बि मूंखे ॻिची में विझणो पवंदो। पहिरीं ॻाल्हि त छोरी हाणे वापसि कोन मोटंदी, पर जे मोटी अचे त सीने ते बंदूक रखी सची कराए वठजांसि। रुस्तम खान हेॾो था हलूं। छो हेॾे हलण में छा आहे? रुस्तम खान हेॾे पुलिस चौकी खुली आहे, इन खां बहितर आहे त असां हेॾो हलूं। मां बि चवां त हुन ॾींहुं पुलिस एतिरो जल्द कीअं अची वई? कमाल खान खे ख़तमु करे छॾिया, पुलिस तकिड़ो पहुची वई। इन जे करे त अॻियां पुलिस चौकी खुली आहे,
मजू जेकॾहिं पुलिस हिते पोस्ट कायम कई आहे त हुनजी तव्हां पाड़ पठणी पवंदी, जल्द हुनजी पाड़ पठणी पवंदी। जेकॾहिं हू हिते पोस्ट पंहिंजी मज़बूत करे विया त पोइ असांजे लाइ ॾुखिया पवंदा। रुस्तम खान पोइ जेकॾहिं चवूं त हिन टाइम हाली कयूं सिधो मुफ़्त कलंदर न मजू, हिन वक़्तु न, हिन वक़्तु पहिरियां तोखे दिलावर खाना वठी हलां ऐं तुंहिंजो हिकु रस्तो साफ़ कयां, उन खां पोइ मोटीअ जे हिन खां कयूं था दमाद मस्तु कलंदा। रुस्तम खान जेकॾहिं मूंखे हेॾा वठी हलंदे न त कमु ख़राबु थींदो। इन खां बहितर आहे त तूं पहिरियों दिलावर खान सां मिल, पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसूं था। मजू तोखे मूं मथां एतवार कोन्हे? यार तो मथां त पूरो एतमाद आहे। जेकर तूं चवंदे खो में टपो ॾे न, पोइ बि मां देरि न कंदुमि। बसि मजू, त पोइ ईअं सम्झ त मां अॼु तोखे खूह में उछलण लाइ वठी थो वञां। रुस्तम खान ही सिर्फ़ तो कुर्बान आहे। जी बिस्मिल्लाह। मां काॾे बि वञा कंहिंसां बि मिलां, तंहिंमें तुंहिंजो छा? मुंहिंजो छा? छाहे त तूं जेल जूं मानियूं खाई सभु कुझु विसारे आयो आहे। ख़ैर जे सिर में ख़ैर हुजे। हाणे हिन हवेलीअ जूं चाबियूं मुंहिंजे हथ अथई, मुंहिंजे। हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे, चाहे मां कंहिंखे हिते अचणु ॾियां, कंहिंखे धिके कढां, मुंहिंजी मर्ज़ी। उहे माण्हू ई ॿिया जेके धिकनि जे वर चढ़नि, तुंहिंजी एतिरी औकात ई न आहे जो सोटे खान खे धिका ॾेई कढे। जे सिर में ख़ैर हुजे। मां चवां थी घणी ॾियारी न हलो, हलो निको निको हलो। शर्म कर, औरतुनि खे हथ थो आणे। माई ख़ैरा खे नथो ॾिसे जेका हेॾा हवा कन वेठी आहे, तोखे सिर्फ़ मुंहिंजे भाउ जो थो नज़र अचे। उहा तॾहिं दिलावर खे साद पाकी नज़र ईंदी, बाक़ी ॾोही त तूं ई मायूं न। इन करे त दिलावर जो सॼो तवज्जो सोनी ॾे थी वियो आहे। असां त घर जा भाती ई आहियूं। जे घर जा भाती आहियो त ख़ुदा खे मञो भाती थी वियो। असां त घर में इज़त सां रहूं पिया, पर ही ॿाहिरि बि त असांखे इज़त सां रहण ॾे। ख़ैर जे सिर में ख़ैर हुजे। जे तव्हां इज़त वारा आहियो त मां तव्हांखे बेइज़्ज़तो छो कंदसि? पर तव्हां त पंहिंजो प्राण ई पंहिंजे इज़त खे लता आणंदा था वठो। ॿुधी पियो न दिलावर खान, माई ख़रा तूं पंहिंजे कमरे में हल। बाबला मां त वञा थी पई, पर हे तो साईं सिधा को न थींदा। बस माई बस। वञा थी बाबला, वञा थी। कावड़ न कयो। सकीना, छो जी न घर जे सुकून बर्बाद करण जी कट पई आहीं? जे सुकून जे लाइ तूं करे थो त मूंखे पंहिंजो पूरो हक़ खपे ऐं हैरा खे हिन घर तरे कठ। भला जे माई हैरा डॉक्टर जी हिन घर में रहे त कहिड़ी क़यामत अची वई? जेका पाण क़यामत हुजे उनजे घर में कहिड़ी क़यामत अची सघे थी? छो बाबा साईं, छो सिर्फ़ हिकु औरत जे करे सॼे घर जो सुकून बर्बाद कई वेठा आहियो? जे हैरा एतिरी तुंहिंजी दादली आहे न त हिनखे ॿी जाइ ते तूं रहायसि, सॼे महीने जो ख़र्च पको ॾेसि, असांखे कोई एतिराज़ न हूंदो। बाक़ी हिन हवेली में रहंदी त रोज़ अहिड़ा मसला खड़ा थी वेंदा। कुझु ॾींहं सब्र कर, मां कोशिश कयां थो त माई ख़ैरा खे कंहिं ॿी जाइ ते रहायां। अदी छॾ, जेकॾहिं अॼु दिलावर खान चयो थो त कुझु ॾींहं सब्र कर। अदा जे तूं चए थो न त मां कुझु ॾींहं ज़हर जा ढुक पीआं थी। बादल नज़र थो अचे, हाँ सिकंदर खान कीअं तव्हांजे माहौल खे पहिरियों नज़र में हिते जल्द ऑपरेशन शुरू कंदासीं। सिर्फ़ 2 सिपाहियुनि सां मई पोस्ट संभालिया या हितां जे माहौल खे चर्चा साहब खे चई छॾियो आहे तमामु जल्द तव्हांजी नफ़री वधाए ॾींदासीं। न साहब, असां काफ़ी आहियूं, वॾी ईमानदारी सां ड्यूटी कंदासीं। थोरो ख़्याल सां। ॿी नफ़री लाइ छो रखीसीं? हिते अॻे असां बुख ते था मरियूं, का जांच ई कोन थी लॻे, वरी ॿी नफ़री जी असांजी उगाड़ी रुकिजी वेंदी।
अॻियां वक़्तु विसरियो अथई छा जो ये अखियूं ख़राब करे ॾिसी थो? कमाल खान हिननि खे त पंहिंजी इज़त जी परवाह ई न आहे। सचो आई बाबा साईं, सचो आई। हाणे ॾिसी छा थो विकिरण जी कर त खणी कीले न हलोई सर्कस कराइण लाइ। वक़्तु ईंदो न त मां बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। तुंहिंजो हाणे बुरो वक़्तु ईंदो। बुरो छा कमाल खान, हिन खां वधीक बि हिन ते को बुरो वक़्तु ईंदो। हलो हलो कमाल खान बाबा किथे खान सां इख़्तिलाफ़ त न छा अथसि? ये हूंदो बाबा साईं, ॿुधण में आयो आहे त छोरीअ खे इन्ही खयो आहे ऐं बदिले में खानो जो पुट मारिजी वियो। पोइ त पाण में ज़रूर वठंदा। जॾहिं बि ॻाल्हि खुली साम्हूं आई त पाण में ये विड़ी ज़रूर तबाह थींदा। कमाल खान छोरे में तो एतिरो दम ही नज़र कोन थो अचे जो खान खे मारे। कॾहिं कॾहिं कुते जो चक हाथी खे बि लेटाए विझंदो आहे। तूं सचो आहे कमाल खान, थी सघे थो त इन जे चक जो एतिरो असर हुजे। ज़रूर थींदो बाबा साईं, ज़रूर थींदो। छो मां हिते नथो अची सघां छा? कंहिंजी इजाज़त सां हिते आयो आहीं? मूंखे पंहिंजी उताक में इजाज़त वठी अचणो पवंदो। इन जे करे जो तूं कंहिंजो बि ख़ैर ख़्वाह नहीं। ख़ुदा केरु कंहिंजो ख़ैर ख़्वाह आहे इहो वक़्तु ई ॿुधाईंदो। पर हिन वक़्तु खे हितां निकिरणो पवंदो, निकिरणो पवंदो। केरु आहे जो हितां मूंखे ॿाहिरि कढंदो? हाकिम खान तोखे मां ॿाहिरि कढंदुसि। मां उन माण्हूअ मथां हथियार सिधा कया आहिनि जिन तव्हांखे मारण जी कोशिश कई ऐं मुंहिंजी भेण जो बि कातिल आहे। मूं हुनखे माफ़ करे छॾियो आहे। पोइ तव्हां केरु थींदा आहियो हाकिम खान खे सज़ा ॾियण वारा? माफ़ तव्हां कयो न, भली कयोसि, भली माफ़ कयोसि, पर मां कॾहिं बि पंहिंजी भेण जो खून हिन नांग खे माफ़ न कंदुसि, न कंदुसि। पोइ तूं अॻु हिसाब वठी ॾेखारजां। जेकॾहिं हिन वक़्तु मां कमज़ोर आहियां त का ॻाल्हि न आहे हाकिम खान, का ॻाल्हि न आहे। पर यादि रखजांइ मां पंहिंजी भेण जे खून जो बलान तोखां ज़रूर वठंदुसि। इहो सोढे खान जो तोसां वाइदो आहे, सोढे खान जो। यार हिकिड़ो वाइदो कर मूंसां। आईना तूं जेको कदम खणे मुंहिंजी सलाह सां खणंदे। जीअं हीअं जो हीअं त्यादी त निकिरी वियो। हीअं निकिरी है न? हाणे न तुंहिंजे ऐं न मुंहिंजे रहण जी जाइ आहे। पर थियो छा आहे? हाकिम खान हवेली में अची चुको आहे। छा? जी अदी, दिलावर खान हाकिम खान खे माफ़ करे छॾियो आहे ऐं हिन वक़्तु हू हुतां में आहे। जो हेॾा बि आयो अचे थो त अचनि ॾिस, असांखे छा कंदो? अदी अदी हिते हाणे असांजी उहा इज़त न थींदी। असांजे हवेली छॾीसीं त पोइ कॾहिं बि दिलावर खान को हिस्सो न वठी सघंदासीं। अदी मां कोर्ट में वञी तव्हां जो हिस्सो तव्हांखे वठाए ॾींदुसि। जे तव्हांखे मुंहिंजो हिस्सो वठिणो आहे न त पोइ हिन ई हवेली में रहणो पवंदो। हिते हाणे का बि इज़त कोन थींदी। कुझु बि थिए था, केतिरी बि बेइज़ती थिए, पर हवेली छॾण जो ख्वाब बि न ॾिसजांइ। पोइ छा हिते रही पंहिंजी बेइज़ती कराईंदा रहूं? हिते हवेली में वेही मां हितां जो सुकून बर्बाद कंदसि ऐं तूं ॿाहिरि ओताक जो सुकून बर्बाद कजांइ। न दी न, इन सां कुझु बि न थींदो। सभु कुझु थींदो दा, सभु कुझु थींदो। असां हवेली जो एतिरो त सुकून बर्बाद कंदासीं, एतिरो सुकून बर्बाद कंदासीं जो दिलावर सुकून जे लाइ तड़पी मरे। अदी तुंहिंजो मक़सदु आहे त हिन हवेली में रही करे अहिड़ो त भंग में रंग मिलायूं
अहिड़ो त भंग में रंग मिलायूं जो दिलावर खान मजबूर थी पए तव्हांखे तव्हांजो हिस्सो ॾियण ते। हा दा ईअं करिणो पवंदो। पर हाकिम खान खे केरु मुंहुं ॾींदो? हाकिम खान जे तव्हां परेशान न थी, उनजे अचण सां त असांखे मैशर बचाइण में वधीक सहूलियत थींदी। बस तूं इहो सोच त वरी हिन हवेली खे कीअं बदनाम कजे। तमामु जल्द मां तोखे इहो तरीक़ो ॿुधाईंदुमि अदी त हिन हवेलीअ खे ॿीहर कीअं थो बदनाम कयां। बाबा हाकिम खान, तव्हांजे वञण खां पोइ मूं ही कदम खयो आहे। हाणे तव्हांखे सही लॻे या ग़लति? ॾाढी ख़ुशी थी। इन खां वधीक ॿी का ख़ुशी जी ॻाल्हि आहे ई कोन। ऐं बाबा ही तुंहिंजी आहे अदावरा भाॼाई मां समान आहे। ऐं तव्हां इहो न सोचो त को मां हवेली जा उसूल विसारे चुको आहियां। ऐं हवेली जी इज़त मूंखे पंहिंजी जान खां बि वधीक अज़ीज़ आहे। खैरां जे सिर ते ख़ैर हुजे। बाबा जॾहिं तव्हां पंहिंजे हवेलीअ जी इज़त खे पंहिंजे साह खां जान खां वधीक था सम्झो त पोइ अॻे दफ़े कीअं दाग हणी वियो? इहो दाग मूं मथां कंहिं ऐं जो असुल ॾोही केरु आहे इहो तव्हांखे मां जल्द ज़ाहिर करे ॾींदुसि। न हाकिम खान न बाबा, इहा ॻाल्हि विसारे छॾ यार। असां माण्हू आहियूं मोहबती। उन ॾींहं खां पोइ असां त सुकून लाइ तड़पी अॼु ॾींहं ताईं वरी सुकून न आहे मिलियो। अॼु सभु ॻाल्हियूं विसारे छॾ। हाणे इहो सोच त हिन हवेली जो वरी सुकून कीअं वणाइजे। साईं वॾा जे असांजे रहण सां तव्हांजो सुकून बर्बाद थो थिए त पोइ हवेली त हेॾी वॾी आहे। को कुकड़नि जी खुड़ी या कबूतरनि जी खुड़ी त कान्हे का जो हिकिड़े हंधि सभु हिक कमरे में पिया आहियूं। बाबला, असां हिन हवेलीअ जे हिकिड़ी कुंडड़ीअ में पिया आहियूं। को कंहिंखे आज़ारियो कोन अथसि। हाणे महिरबानी करे असांखे हितां कढण जी न कजो। मई ख़ैरान हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, रहण खां त तूं सॼी उमिरि हिते रही पई हुजे, पर कोशिश कर त आईंदा के मसइला खड़ा न थियनि। अम्मा हाणे तोखे मुंहिंजे करे सब्र करणो पवंदो। अम्मा मां त खणी सब्र सां रहां, पर माई वॾीअ खे केरु सब्र सेखारींदो? मई ख़ैरान इहा त मूंखे ख़बर आहे त सकीना तव्हांखे तड़े करण लाइ पंहिंजो पूरो ज़ोर लाईंदी, पर तव्हां हुन जो को जवाब न ॾिनो त पाण ख़ामोश थी वेंदी। अदावरा जेकर इन जे बदिले माई खैरा को कदम खणे थी त तव्हां को बि टेंशन न खणो, तव्हां परे वेही मज़ा ॾिसो। बाबा ॾिसो न, इन सां वरी अॻियां बि हवेलीअ में ज़िद अची वेंदो। अदावरा जेकर जवाब में माई खैरा को बि कदम न खयो त भाॼाई वॾी जो ॾींहों ॾींहुं शरारतूं वधंदियूं वेंदियूं, पर जवाब में खैरा हुनखे सबक सेखारींदी रहंदी त भाॼाई बि हदूं गिरास न कंदी। बाबा हाकिम खान जे हेॾो माई खैरा ज़ोर लाईंदी ऐं होॾो सकीना ज़ोर लाईंदी त पोइ इहा हवेली त मशर जो मैदान बणिजी वेंदी। इन करे माई खैरा तोखे हिकिड़ो वाइदो करणो पवंदो त तूं कुझु ॾींहं सब्र हुकम वठंदी आहे। बाबला घणा ॾींहं सब्र कयां? अरे बाबा, सब्र त सब्र ई आहे न, सब्र करणो पवंदो। इहो कुझु ॾींहं छा माना? बाबला हाणे सॼी ज़िंदगी त सब्र कोन कंदसि। बाबा ॾिसो न, तव्हां कुझु ॾींहं सब्र कंदव त मां सकीना खे सम्झाए पेरनि ते आणे वेंदुसि। अलावा 2 महीननि ताईं खैरा खे सब्र करणो पवंदो। जेकॾहिं भाॼाई पंहिंजे पेरनि ते न आई त पोइ खैरा खे इजाज़त ॾियणी पवंदी त जीअं भाॼाई खे पेरनि ते आणे। 2 महीना आहिनि त वॾा, पर हाणे जीअं तव्हां चओ